हालाणी भरिसां ॻोठ रुस्तम ख़ान मरी जे रहवासी प्रेस क्लब हालाणी पहुची करे बाअसर गुलाम सरवर मरी ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कयो। हालाणी भरिसां ॻोठ रुस्तम ख़ान मरी जे रहवासियुनि जो गुलाम सरवर मरी ख़िलाफ़ एहतजाज कंदड़ अली हसन वल्द अब्दुल्ला मरी, अशरफ अली वल्द, वज़ीर हुसैन मरी, मुमताज़ अली मीडिया अॻियां दाहींदे चयो त बाअसर गुलाम सरवर वल्द, हमज़ा ख़ान मरी, रज़ा मोहम्मद वल्द, ग़ुलाम शबीर मरी, आशिक़ अली वल्द, ग़ुलाम शबीर मरी, महबूब ग़ुलाम शबीर असां ते तशद्दुद कनि था। असांजो सकनी प्लाट आहे जंहिं तां असांखे लॾाइण चाहिनि था, असांखे धमकियूं ॾियनि था ऐं असांखे हिरासा कनि था। असांखे हिननि मां जान जो ख़तरो आहे। असांखे केॾी महिल बि नुक़सानु पहुचाए सघनि था। हिननि आला इख़्तियारनि SSP नौशर फ़िरोज़ खां मुतालबो कयो त असांखे तशद्दुद कंदड़नि खे गिरफ़्तार करे असांखे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।